जे बादशाह चपड़ी ऐं यकदारी ते ॻाईंदड़ निराले फनकार जलाल चांडे 1944 ईस्वी में हाणोके ज़िले नौशेरो फिरोज़ ऐं उन वक़्त जे नवाबशाह जे हरपाल हट जे भर में वाक़िअ नंढड़े ॻोठ खबड़ खान डायरी में जनम वरितो। चांडियन जे हुस्नाई पाड़े सां तालुक़ रखंदड़ संदसि वाल्द हाजी फैज़ मोहम्मद चांडियो हिकु ग़रीब ॻोठाणो हो। लाल चांडियो अञा नंढड़ो ई हो त संदसि अमड़ हिन दुनिया मां वफ़ात करे वई। संदसि वालिद ॿी शादी कई ऐं उन खां पोइ जलाल चांडियो माटेली माउ जे सार संभाल हेठि पलजण लॻो। उन सां गॾु संदसि पीउ नानी, वॾे भाउ कमाल खान ऐं संदसि वॾी भाभी संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खनि थी त माइटनि खेसि स्कूल मोकिलण बदिरां ॿकरियूं चाढ़ण लाइ मोकिलियो। जलाल चांडियो 12 सालनि ताईं ॿकरियूं चारींदो रहियो ऐं उन सां गॾु ॿनी ॿारे जो कमु पिणु कंदो रहियो। नेठि संदसि वाल्द खे मथसि रहम आयो ऐं जलाल खे दर्ज़ को कमु सिखण लाइ नवां जतोई भरिसां ॻोठ खमीसो मलाह जे हिकु दर्ज़ी लाइक़ मलाह वटि वेहारियो वियो। उन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नीअं लॻो। अख छुभ दे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा। जंहिंजे माइटनि जलाल चांडे खे ॿधराए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। इश्क में मार खाइण खां पोइ दर्ज़ को कमु त छॾे ॾिनई ऐं पोइ चपड़ी ऐं यकदारो खणी ॻाइण लॻो। संदसि वाल्द ॻाइण जे ख़िलाफ़ हो, जंहिं करे उन खेसि ॻाइण खां मनव कई। जंहिं बाद जलाल चांडियो पीउ खां चोरी ॻाइण लॻो। उन खां पोइ ॻोठ जे भर पासे वारे हिकु मेले ते जलाल ॻायो। संदसि वाल्द रस्ते ते वेही रहियो त जीअं जलाल वापसि थिए त मां उन जी ख़बर वठां। मेले तां जेको बि वापसी करे पियो त उन खां जलाल जे ॻाइण जे बारे में पुछे पियो। मेले ते त ॿिया बि फनकार आहिनि पर जलाल जलाल आहे, हर पासे जलाल लॻो पियो आहे। जे हुजे इश्क अंदर में त पतो हुजे प्यार जो जे पढ़ियो हुजे के उस्ताद वटि त भाव हुजे मार जो। जॾहिं त जलाल वापसि घर आयो त संदसि वाल्द खेसि मुबारक ॾिनी ऐं जलाल खे ख़ुशख़बरी ॾींदे राग ॻाइण जी इजाज़त पिणु ॾिनी। जलाल चांडियो फनकार अली गुल महर खां राग जी सिख्या वरिती। शुरू में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हुयो। हुन जी वफ़ात खां पोइ हिन पंहिंजो हिकु अलॻि सॉन्ग तयारु कयो ऐं पोइ पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाकड़नि ते ॻाइण लॻो। हिकु भेरे ख़ैरपुर नाथन शाह जे मेले में आलम लोहार इनायत भट्टी जलाल चांडियो मौजूदु हुआ। थिएटर में राग थी रहियो हुयो। स्टेज सेक्रेटरी इनायत भट्टी खे सॾु कंदे चयो त हाणे सिंध जो हलोड़ फनकार इनायत भट्टी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो। इनायत ॻाए लथो त जलाल चांडियो स्टेज ते आयो। हिन टोपी निराड़ ते रखी शेपरनि खे ताव ॾेई कमीस जा बटण खोले चपड़ी यकदार खे हवा में उॾाईंदे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। जंहिंखां पोइ उते हज़ारनि जे तइदाद में वेठल माण्हुनि संदसि खे सिंध जो बबर शेर करार ॾेई छॾियो ऐं उन खां पोइ हिकु दफ़े समन सरकार जे मेले ते उस्ताद मिठू कशी, उस्ताद मंज़ूर अली खान ऐं ॿिया फनकार मौजूदु हुआ। जॾहिं त जलाल महफ़िल खे लुटे छॾियो, उस्ताद मंज़ूर अली खान खेसि उहो चवण ते मजबूर थी पियो त जलाल असां राग जो खटियो खाऊं था ऐं तूं भाग जो खटियो खाईं थो। निंड विच यार ॾिठुम एड़ी गई ताहुन कल उथी पे माण्हू सुतल। के वरी उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं फोटे ज़रदारी जो आवाज़ तमामु घणो पसंदि हो। जलाल चांडियो शुरू में त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा चकर काटण लॻो,
पर उते खेसि एप्रूव न कयो वियो। बाद में मरहूम गुलाम हुसैन शेख खेसि मुतासिर थियो ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जलाल चांडियो खे दावत ॾेई संदसि रिकॉर्डिंग कई। जलाल चांडियो 3 शादियूं कयूं। खेसि 4 पुट ऐं 1 न्याणीअ जी औलाद थी। संदसि पुटनि जा नाला कलंदर बख्श, माशूक अली, दिलबर अली ऐं नादर अली आहिनि। जन्मा कलंदर बख्श राग ॻाइण सां लाॻापियल आहे। जलाल चांडियो अरबा जे ॾींहुं 10 जनवरी 2021 ते सुबुह जो 5 वॻे कराची जे जना अस्पताल में सिंध खां जिस्मानी तौर मोकिलायो वियो। संदसि आख़िरी रस्मूं अबाणे ॻोठ फुल शहर में अदा कयूं वयूं ऐं पोइ संदसि खे पंहिंजी औताक भरिसां मिटी माउ हवाले कयो वियो।